बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मगरियो। पेश आहिनि हिन जूं हेडलाइन। मुबारकपुर जे ॻोठ बेलो कटियो में बंगलाणीअ गोरशानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में कारें जे पुराणे तकरार सां झेड़ो। 9 वरियनि जो मासूम नीगर इम्तियाज़ बंगलाणी बंदूक जो फायर लॻण सबब फौत। इत्तला ते पुलिस पहुची वई। नीगर जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। नीगर जे वारिसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ आबाद मुबारकपुर रोड ते लाश रखी धरणो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद एहतजाज ख़त्म। होॾां इलाइक़े में चौबोल आहिनि त नीगर खे बंदूक साफ़ करण दौरान घर में गोली लगी वई आहे, जंहिंजो केस मुखालिफ़नि मथां मढ़ियो पियो वञे। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। केस दाख़िल न थी सघियो आहे। अटे जी बैनुल सूबाई चुरपुर ते बंदिश बाद SSP जैकबाबाद पारां पुलिस के सख्त हिदायतूं। गैर कानूनी तौर अटो स्मगल कंदड़नि खिलाफ कार्रवाई जो हुक्म। SSP मोहम्मद तारिक नवाज़ जे हुक्म ते सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां बलोचिस्तान ॾांहुं अटो खणी वेंदड़ 20 खां वधीक ट्रक खिलाफ कार्रवाई। पुलिस तर्जुमान मूजिबि SSP मोहम्मद तारिक नवाज़ जे दौर में मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 20 खां वधीक ट्रकुनि खे पकड़े कार्रवाई करे 100 टन अटो नीलाम करायो वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल राति बि 6 ट्रकुनि खे तहवील में वठी 512 टन अटो कब्ज़े में वरितो वियो आहे ऐं 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जन ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी ऐं SSP मोहम्मद तारिक नवाज़ पारां मुहर्रमुल हराम जे सिलसिले में तालकात ठुल जो दौरो। दौरे में DSP ठुल, असिस्टेंट कमिश्नर ठुल, मुख्तियारकार ठुल ऐं म्यूनिसिपल अमले समेत SHOs भी गॾु हुआ। SSP ऐं DC पारां शिया आलिमनि, अॻवाननि ऐं मातमी जलूसनि जे मुंतज़मीन सां मुलाक़ातूं कयूं वयूं ऐं संदन मसला मालूम कया, जॾहिं त SSP पारां ठुल, मीरपुर, रांझापुर ऐं मुबारकपुर जी मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि जो दौरो कयो वियो। इन सिलसिले में पुलिस तर्जुमान शम्स बेग ॾहर पारां जारी कयल पधराई मूजिबि त SSP पारां ठुल दौरे दौरान पुलिस के जलूसनि जे रस्तनि, सबीलनि, मजलिसुनि, इमाम बारगाहुनि ऐं मस्जिदुनि वारे इलाइक़े में 24 कलाक गश्त करण खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं ऐं जैकबाबाद जे बॉर्डर वारे इलाइक़े ते पुलिस खे चौकस रहण जूं सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं। जैकबाबाद में ADC कॉलोनी जे रहवासियुनि पारां गुज़िरियल 1 हफ़्ते खां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ते सेप्को ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इलाइक़े वासियुनि डॉक्टर अली नवाज़ पठान, हुसैन बख्श खारानी, रफ़ीक पठान, अल्लाह ॾिनो खारानी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 1 हफ़्ते खां असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर बाहि लॻण सबबि धमाके सां किरी तबाह थी वियो हो, जेको अञा ताईं तब्दील नाहे कयो वियो। उन्हनि समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी खे अपील कंदे चयो त असांजे ट्रांसफार्मर जी मरम्मत या तब्दील कराए ॾिनो वञे। ठुल जे इलाइक़े बहादुरपुर में अणसुञातल चोर हिकी राति 5 दुकाननि जा ताला टोड़े सोलर प्लेटूं, बैटरियूं ऐं विकिरो लाइ रखियल पेट्रोल चोरी करे फरार थी विया। दुकानदारनि सवाली गबोल, इब्राहिम खोसो ऐं हनीफ खोसो जो एहतजाज। दुकानदारनि जो चवणु हो त हिक ई राति चोर 5 दुकाननि जा ताला टोड़े चोरी करे विया आहिनि। चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे, दुकानदारनि जो मुतालबो। जैकबाबाद में ठुलवासी ॻोठाणनि गुल मोहम्मद टांवरी, माई सदोरी ऐं माई कूंज जो 100 जरेब ज़मीन ते करीम बख्श कंडराणी ऐं ॿियनि पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु हो त कंडराणी बिरादरी जे बासर माण्हुनि 3 लख रुपयनि जे एवज़ ठीके ते ॾिनल ज़मीन ते 50 लख व्याज कढी कब्ज़ो करे छॾियो आहे। SSP खे अपील था करियूं त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण में असांजी मदद कई वञे। बलोचिस्तान जे इलाइक़े ओथल वटि लुंडा पुल वेझो कोस्ट गार्ड जी गाॾी ऐं 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। नतीजे में मोटरसाइकिल सवार 5 ॼणा थॾे ते ई फौत। कोस्ट गार्ड जे 3 एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में 1 औरत ऐं ॿार बि शामिल। फौत थींदड़नि जो तालुक़ ओथल सां ॿुधायो पियो वञे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद बाद कराची मुंतकिल कयो वियो आहे। कींजर ढंढ में ॿेड़ी कल्टी थियण सबबि 10 ॼणनि जे ॿुॾी फौत थियण जो केस ॿेड़ी हलाईंदड़ जब्बार टोयो ख़िलाफ़ दाख़िल। केस में ग़फ़लत, लापरवाही ऐं लालच जा इल्ज़ाम लॻाया विया। जवाबदार अदालत में पेश। 4 ॾींहनि जे रिमांड ते कींजर पुलिस हवाले। वाक़े बाद कींजर में ॿेड़ियूं हलण ते पाबंदी। वॾे वज़ीर जे हुक्म ते DC ठठो शुरूआती जांच रिपोर्ट बि तयार करे वरिती। ॿेड़ी हलाईंदड़ ज़िम्मेवार करार। काठ जी ॿेड़ियुनि में बिना हिफ़ाज़ती सहूलतुनि ऐं लाइफ जैकेट्स खां सवाइ माण्हुनि खे ऊन्हे पाणी में खणी वञण सबबि हादसो पेश आयो। वाज़े रहे त हादसे में 7 औरतूं 3 ॿारड़ियूं ॿुॾी फौत थी वयूं हुयूं, जॾहिं त 3 खे बचायो वियो हो। पनवाकिन वेझो बाइजी थाणे जी हद मोटरवे तां राति देर सां धाड़ेल 2 नौजवाननि खे अगवा करे विया। बाइजी थाणे जी हद ॻोठ हाजी खान चाचड़ भरिसां सखर मुल्तान मोटरवे तां अणसुञातल अगवाकारनि पत्थरनि ज़रिए रोड बंदि करे सांगड़ खां पंजाब वेंदड़ कार मां 2 ॼणनि सिद्दीक बहण ऐं रफ़ीक चाकराणी खे अगवा करे कच्चे वारे इलाइक़े में फरार थी विया।
दरिया खान मरी भरसा गोठ मोहम्मद रमज़ान में खांगी लाइनमैन रज़ा मोहम्मद ख़ासख़ैली बिजली ठाहींदे करंट लगण सबब फौत। इतला थे संदस घर भातिन में कोहराम मची वियो। नौजवान के संदस अबाणे गोठ शाह मोहम्मद ख़ासख़ैली में मिट्टी मां हवाले कयो वियो। मटियारी में वापारी कायमुद्दीन मेमण पारां शहरनि ऐं दुकानदारनि सां ठगी कारोबार जे बहाने 22 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म वठी गायब थी वियो। मुतासिरनि पारां सईदाबाद थाणे ते 4 खां वधीक केस दाख़िल कराइण बावजूद पुलिस ठग खे गिरफ़्तार न करे सघी। मुतासिर दुकानदारनि ऐं शहरनि जो एहतजाज, जवाबदार खे गिरफ़्तार करे रक़म वापस कराइण जी घुर। शिकारपुर में सेबको पारां हथरादू लोड शेडिंग खिलाफ शहरनि जो सेबको ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। 12 खां 16 कलाकनि जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ सख़्त नारेबाज़ी। शहरवासियुनि जो चवणु हो त सख़्त गर्मी में 12 खां 16 कलाकनि ताईं लोड शेडिंग करणु ज़ुल्म आहे, जंहिं सबबि गर्मी में न रुगो परेशान थी रहिया आहियूं पर बिजली न हुअण सबबि कारोबार बि ठप थी विया आहिनि। उन्हनि सेबको जे आला अख़्तियारियुनि खे अपील कंदे चयो त शिकारपुर में हथरादू लोड शेडिंग जो नोटिस वरितो वञे। मटियारी में चौहान बिरादरी पारां DSP शाहनवाज़ मेमण ऐं CIA इंचार्ज ऐं SHO खेबरानी अब्दुल्ला बुर्रो खिलाफ़ मौला बख्श चौहान, मुज़फ़र अली बख्श चौहान, शबाना पठान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त DSP शाहनवाज़ मेमण ऐं SHO खेबरानी असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। कोर्ट में हाज़िरी खां वापसि ईंदड़ 7 ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार कयो, जन मां 2 ॼणनि खे गुम कयो वियो आहे। हुननि अपील कंदे चयो त IG सिंध पुलिस जी ॾाढाइनि जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ फराहम करे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।